कदासी पीटीआई एमएनए आमिर लियाकत हुसैन फौत थी वियो आहे। आमिर लियाकत लाडाणो करे वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर खां वाक़ई आगाह कयां पिया। आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। मुख़्तलिफ़ टीवी चैनल से कम कंदड़ आमिर लियाकत ऐं पीटीआई एमएनए आमिर लियाकत लाडाणो करे वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायां पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे, पीटीआई एमएनए आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई एमएनए आमिर लियाकत लाडाणो करे वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे, आमिर लियाकत हुसैन केतिरनि ई टीवी चैनल्स ते बि कमु कयो आहे, एंकर पर्सन रहियो आहे, मुख़्तलिफ़ शोबनि में बि कमु कंदो रहियो। आमिर लियाकत हुसैन हिन वक़्तु लाडाणो करे वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई जो मेंबर बि आमिर लियाकत रहियो। पीटीआई एमएनए आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, वाक़ई आगाह कयां पिया। आमिर लियाकत हुसैन जो कुझु वक़्तु पहिरियां संदसि टी ज़ाल सां इख़्तिलाफ़ थिया हुआ ऐं हुन अफ़सोसनाक सोशल मीडिया ते अहिड़ा अफ़वाह ऐं ख़बरूं बि रखियूं हुयूं, जंहिंखां पोइ हिन वक़्तु अफ़सोसनाक ख़बर आई आहे पीटीआई एमएनए आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। आमिर लियाकत हुसैन जी तबियत ओचितो ख़राब थियण सबबि खेसि कराची जी निजी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। पीटीआई एमएनए डॉक्टर आमिर लियाकत लाडाणो करे वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई एमएनए डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जी तबियत ओचितो ख़राब थियण सबबि खेसि कराची जी निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम ॾेई छॾियो। अवांखे आगाह कयां पिया, कराची मां पीटीआई एमएनए डॉक्टर आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया, आमिर लियाकत हुसैन खे ख़ानगी अस्पताल नियो वियो, जिते हू लाडाणो करे वियो। अवांखे अपडेट कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया। आमिर लियाकत हुसैन जी तबियत ओचितो ख़राब थी वई हुई, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू लाडाणो करे वियो आहे। पीटीआई एमएनए डॉक्टर आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। अवांखे आगाह कयां पिया, कराची मां आमिर लियाकत हुसैन जी तबियत ओचितो ख़राब थियण सबबि खेसि कराची जी निजी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम ॾेई छॾियो आहे। मुलाज़िम ओचितो कमरे में वियो त आमिर लियाकत बेहोशी वारी हालत में मिलियो। आमिर लियाकत खे तबियत ख़राब हुअण सबबि अस्पताल में दाख़िल कयो वियो, जिते हू लाडाणो करे वियो आहे। आमिर लियाकत जी तबियत ख़राब थी, जंहिं सबबि हुन दम धणी हवाले कयो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई एमएनए आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। अवांखे आगाह कयां पिया, पीटीआई एमएनए आमिर लियाकत लाडाणो करे वियो आहे। कराची जी निजी अस्पताल में आमिर लियाकत दम ॾेई छॾियो आहे। आमिर लियाकत जी तबियत ओचितो ख़राब थियण सबबि खेसि कराची जी निजी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो आहे। कराची मां ख़बर ॾियूं पिया, जिते पीटीआई एमएनए डॉक्टर आमिर लियाकत लाडाणो करे वियो आहे। मुलाज़िम कमरे में वियो त आमिर लियाकत बेहोशी जी हालत में मिलियो। आमिर लियाकत हुसैन खे ख़ानगी अस्पताल नियो वियो। तबियत ओचितो ख़राब थियण सबबि आमिर लियाकत हुसैन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम धणी हवाले करे छॾियो। हिन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे असलम हैदर। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। जी असलम हैदर, कीअं लाडाणो करे वियो आहे डॉक्टर आमिर लियाकत? छा मसइलो पेश आयो आहे? बीमारी हुई या को ॿियो मसइलो आहे? जी, डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जेको पंहिंजी सुञाणप पाण रखंदड़ हो, पीटीआई जो एमएनए बि हो ऐं मीडिया सां बि केतिरे वक़्त खां उहो लाॻापियल रहियो आहे। ओचितो हुनजी तबियत ख़राब थी वई। हुनजे घर में ओचितो कमरे में जॾहिं मुलाज़िम वियो आहे त बेहोशी वारी हालत में हो, जंहिंखां पोइ डॉक्टर आमिर लियाकत हुसैन खे कराचीअ जी निजी अस्पताल में वियो, जिथे हुन दम धणी हवाले करे छॾियो आहे। डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जे हवाले सां उनजा घर भाती ॿुधाइनि था त केतिरे वक़्त खां वठी उनजी तबियत नासाज़ रही हुई। ओचितो अॼु हुनखे सुबुह बेहोश थी वियो, जंहिंखां पोइ अस्पताल हुन ने वियो ऐं उन दम धणी हवाले कयो आहे। डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जीअं त तमामु मशहूरु शख़्सियत रहियो आहे। पीटीआई जो एमएनए, उन खां अॻु में एमक्यूएम जो एमएनए ऐं एमक्यूएम सां केतिरे वक़्त खां हू सलाहिया रहियो। मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहियो। मुख़्तलिफ़ मीडिया सां बि हू राब्ते हुन सां कमु उते कंदो रहियो, जंहिंमें ख़ासि तौर ते हुनजा जेके शोज़ हूंदा हुआ उहे तमामु घणा मशहूरु थिया। डॉक्टर आमिर लियाकत हुसैन अॼु दम धणी हवाले करे छॾियो आहे। जी असलम हैदर, वॾी महिरबानी तफ़सील ॿुधाइण लाइ। नाज़रीन, कराची मां टेलीफोन लाइन ते असलम हैदर मौजूदु हो, जीअं असांखे तफ़सील ॿुधाया आहिनि। डॉक्टर आमिर लियाकत हुसैन ज़िंदगी जी जंग हाराए वियो आहे। आमिर लियाकत हुसैन जी तबियत ओचितो ख़राब थियण सबबि खेसि कराची जी निजी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो, जिथे हुन दम ॾेई छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। पीटीआई एमएनए डॉक्टर आमिर लियाकत
लाडाणो करे वियो आहे। आमिर लियाकत जी तबियत ओचितो ख़राब थी वई, जंहिं सबबि कराची जी निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दमधणी हवाले करे छॾियो। आमिर लियाकत हुसैन जे मुलाज़िम जावेद लाडाणी जी तस्दीक करे छॾी आहे। अवांखे ॿुधायूं पिया PTI MNA डॉक्टर आमिर लियाकत हुसैन ख़ानगी अस्पताल नियो वियो, जिते हुन दम ॾेई छॾियो आहे। आगाह कयूं पिया डॉक्टर आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया कराची मां। PTI MNA डॉक्टर आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जो MNA डॉक्टर आमिर लियाकत लाडाणो करे वियो आहे। आमिर लियाकत हुसैन जे मुलाज़िम जावेद लाडाणी जी बि तस्दीक कई आहे। मुलाज़िम कमरे में वियो त आमिर लियाकत बेहोशीअ जी हालत में पयल हो। आमिर लियाकत जी तबियत ओचितो ख़राब थी वई, जंहिं सबबि खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हू फौत थी वियो। आमिर लियाकत जी तबियत ओचितो ख़राब थियण सबबि खेसि कराची जी निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम धणीअ हवाले करे छॾियो आहे। तहरीक इंसाफ़ जो MNA डॉक्टर आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया कराची मां। PTI MNA डॉक्टर आमिर लियाकत लाडाणो करे वियो आहे। आमिर लियाकत हुसैन तबियत ओचितो ख़राब थियण सबबि खेसि कराची जी निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम ॾेई छॾियो आहे। अवांखे आगाह कंदा हलूं डॉक्टर आमिर लियाकत हुसैन हिन वक़्तु PTI जो MNA हो। कुझु वक़्तु MQM सां बि सलाड़ियल रहियो, जेको मुख़्तलिफ़ उहिदनि ते बि रहियो। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KT न्यूज़ रिपोर्टर सगीर चांडियो। जी सगीर, डॉक्टर आमिर हुसैन लियाकत हिन वक़्तु लाडाणो करे वियो आहे। जी बिल्कुल, शुराइती रिपोर्ट जेका अचे पई त PTI जे क़ौमी असेंबली जे मेंबर आमिर हुसैन लियाकत जेको आहे उहो इंतकाल करे वियो आहे। इन सिलसिले में हुनजी काफ़ी ॾींहंनि खां जेका आहे उहा हालत घटिजी जोगी हुई, जिते उनखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो। इन सिलसिले में जेका ज़रियनि खां मालूमात मिले पई त आमिर लियाकत हुसैन खे कमरे जे जेका दरवाज़े में हू हुयो ऐं उनमें घर जा जेके मुलाज़िम हुआ उहो काफ़ी देर खां जेको आहे उहे मुलाज़िम जेके आहिनि उहे दरवाज़ो खटखटाए रहिया हुआ ऐं उनखे खड़काए रहिया हुआ त हू अंदरि मौजूदु हुयो। आमिर लियाकत जेको आहे उहो काफ़ी ॾींहंनि खां बीमार हुयो। इन सिलसिले में अस्पताल जे तर्जमान जे हवाले सां हुनजो चवणु आहे त डॉक्टर जी टीम जेका आहे उहा आमिर लियाकत जे मुआइने खां पोइ उहा हसमी जेका आहे उहा राय ॾेई सघे थी। इन सिलसिले में आमिर लियाकत जे ड्राइवर जेको आहे उहो पुलिस खे तबियत ख़राब हुजण जी जेका उहा इतलाह ॾिनी, जंहिंखां पोइ हिन वक़्तु जेका उहा ख़बर साम्हूं आई आहे त आमिर लियाकत जेको आहे उहो इंतकाल करे वियो आहे। जी अच्छा सगीर, इहो बि थोरो अपडेट कंदा हलो, आमिर लियाकत कहिड़े कहिड़े चैनल से कमु कयो आहे, कहिड़ो कहिड़ो उन्हनि जो कमु हो, हिन वक़्तु PTI जो MNA उन खां पहिरीं कहिड़ी पार्टी में हुआ, संदसि ज़िंदगीअ ते थोरी रोशनी विझो। बिल्कुल, आमिर लियाकत जेको उन 3 शादियूं कयूं, ताज़ो उन हिकिड़ी तलाक थी, उन खां पोइ ही PTI जो जेको आहे हिन वक़्तु MNA हुयो ऐं PTI सां हुनजो इख़्तिलाफ़ बि जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ मामला जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा रहिया आहिनि। हुन खां पहिरीं हू MQM सां जेको आहे उहो वाॻियल हुयो। हुनजे बावजूदि MQM लंडन जे हवाले सां बि जेका हुन हिमायत में हू ट्वीट बि कंदो रहियो आहे। हुनखां अलावा हू एंटरटेनमेंट वारे जेके चैनल आहिनि मुख़्तलिफ़ उर्दू मीडिया जा, उनमें बि हू कमु कंदो रहियो आहे। मॉर्निंग शो हुजे या गेम शो हुजे, मुख़्तलिफ़ प्रोग्राम, रमज़ान ट्रांसमिशन हुजे, मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हू हिसो वठंदो रहियो आहे। हू प्रोग्राम बि जेको आहे कंदो रहियो आहे, जेको हिन वक़्तु हुनजो PTI सां तालुक़ु हुयो ऐं PTI जो हू MNA हुयो ऐं हुनजी तबियत जेका आहे उहा ख़राब थी, जे काफ़ी ॾींहंनि खां तबियत हुनजी ख़राब हुई। हिन वक़्तु जेका उहा ख़बर साम्हूं आई आहे त आमिर लियाकत जेको आहे उहो इंतकाल करे वियो आहे। जी ठीकु आहे सगीर चांडियो, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। नासिन अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया कराची मां। PTI MNA डॉक्टर आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। आमिर लियाकत जी तबियत ओचितो ख़राब थियण सबबि खेसि कराची जी निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम धणीअ हवाले करे छॾियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। PTI MNA डॉक्टर आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। डॉक्टर आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। कराची मां अवांखे आगाह कयूं पिया। PTI MNA डॉक्टर आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। डॉक्टर आमिर लियाकत हुसैन जी राति ओचितो तबियत ख़राब थी वई, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।
हसन क़ौमी